नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे झूलेलाल मंदिर में हिंदू बिरादरी पारां जश्न आज़ादी जे मौके ते खिपरो जे लाल मंदिर खे पाकिस्तान जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। जश्न आज़ादी जो केक काटियो वियो, जंहिंमें अंकल दौलत राम, भगवान दास, राम टिलवाणी, जय कुमार, वाशूमल समेत हिंदू बिरादरी जे माण्हू शिरकत कई है। इन मौके ते हिननि मंदिरनि में पूजा पाठ करे पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। इन मौके ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान हम सबका, हम सबका, हम सबका पाकिस्तान, हम सबका, हम सबका, हम सबका पाकिस्तान, हम सबका, हम सबका, हम सबका पाकिस्तान। में झूलेलाल शेवा मंडली पारां हिकिड़ो प्रोग्राम रखियो 14 अगस्त जे बारे में ऐं असांजे मुल्क जे पाकिस्तान लाइ, उनजी सलामती लाइ ऐं उनजी आबादी लाइ सदाईं लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं सभिनी ख़ुशी में केक काटियो ऐं सभिनी गॾिजी प्रार्थना कई त असांजो आबाद ऐं ख़ुशि रहे। वांगुरु हिन साल बि असां झूलेलाल मंदर में 14 अगस्त जी जश्न आज़ादी मल्हाईसीं ऐं मुल्क जी ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ सभिनी शेवादारनि गॾिजी लाल साईं ते अरदास कईसीं, लाल साईं असांजो वतन शाद आबाद हुजे, ख़ुशहाल हुजे। झूलेलाल शाह मंडलीअ पारां हिकिड़ो सेलिब्रेट प्रोग्राम कयोसीं। हिते 14 अगस्त जी ख़ुशी में केक काटियोसीं। हिते ख़ासि करे असांजे पाकिस्तानी सालमत लाइ दुआऊं घुरियोसीं। असांजो वतन सदाईं अलाह करे ख़ुशि आबाद ऐं सभिनी खे जश्न आज़ादी जो लख लख वाधायूं। सभिनी पाकिस्तान खे, पाकिस्तान में असांजे झूलेलाल शाह मंडली तरफ़ां लख लख वाधायूं, जश्न आज़ादी मुबारक। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।